नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्ता के मेड़ में खबर ॾींदा मेड़ जे ए सेक्शन थाने जी हद गाई मैसर रोड ते खोसा बिरादरी जे बिन दुरन में पैसन जी ॾेती लेती ता एक दुर जे डंडा बिरादर जवाबदार ने सीओपी सिटी मेड़ जे सदर अब्दुल मजीद खोसो जे दुकान ते हमलो करे दुकान जा शीशा तोड़े छड़िया। डंडा बिरदार माण्हुनि दुकान में पयल LCD कंप्यूटर बि टोड़े छड़िया। वापारी अब्दुल मजीद खोसो ॿुधायो त जवाबदारनि अयाज खोसो, लाल बख्श, एजाज खोसो ऐं टेन नामालूम माण्हुनि ॾेती लेती ता हमलो करे दुकान में भञ डाक करे कंप्यूटर LCD दुकान जा शीशा तोड़न बाद मुंह ते तशद्दुद कयो। हिन जवाबदारनि मुंहिंजो हज़ारे रुपयनि जो नुक़सान करे मुंह ते तशद्दुद कयो है। जवाबदार ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि। हिन घुर कई त जवाबदारनि खिलाफ़ कदम खणी मुंह सां इंसाफ़ कयो वञे। ओॾा सिंध यूनाइटेड पार्टी जे अॻवाननि इसहाक सोदर ऐं ॿियनि वाक़िए जी मज़म्मत कंदे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जी घुर कंदे चयो आहे त पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो त सख़्त एहतिजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।